अस्सलाम वालेकुम दोस्तों, हमें आवाज़ होस्ट अवैस अकबर या हमारी सिराया सिंधी ऑडियो बुक्स चैनल। दोस्तों, जी त असांजो नॉवल हले पियो केदियाणी जी कथा, जंहिंजी टीं किस्त असां शुरू कंदासीं। थोरो पोएं किस्त ते रिव्यू हणंदासीं, जिथे फिरदौस सां डॉक्टर साहिबा जी मुलाक़ात थींदी आहे वॾी मुश्किल खां पोइ, जंहिंमें फिरदौस घणियूं शिकायतूं उनखे ॿुधाईंदी आहे, ख़ासि तौरु पंहिंजे चाचे जे हवाले सां उनखे ॿुधाईंदी आहे त उहो गंदी नज़र सां ॾिसंदो हुयो ऐं उनजो वालिद साहब बि ॾिसंदो हुयो ऐं उन सां फिरदौस सां उहो चाचो उनजो हरकत बि कंदो हुयो ऐं उहो चाचो ॿाहिरि स्कूल में बि पढ़ंदो हुयो, यूनिवर्सिटी में। वरी उनखां अलावा जेका उनजी मदर हुई फिरदौस जी, उनखे बि फिरदौस काफ़ी नफ़रत जी निगाह सां ॾिसंदी हुई। ईअं किसो हलंदो रहियो त हलो त वरी जिथे असां ख़तमु कयोसीं उन्हनि कुझु लाइनुनि खां शुरू कयूं था ऐं पोइ सफ़र जो आगाज़ अॻिते हलायूं था। फिरदौस चए थी त इहो ई डिघो कद, डिघो लिबास ऐं साॻी हलत चलत, पर जॾहिं मां संदसि अखियुनि में विझाईंदी हुयसि त महसूसु थींदो हुयुमि त हूअ मुंहिंजी हक़ीक़ी माउ न आहे, छो त ही अखियूं उहे न हुयूं जेकी मूंखे भाकुर में भरे छॾींदियूं हुयूं। जॾहिं बि धिको खाधुमि त सफ़ेद घेरनि में टिक ॿधल कारियुनि माणकियुनि में का बि चमक नज़र न आई, जिन जो मुंहिंजे निहार सां रंग वधीक गहरो थी वेंदो हुयो ऐं जॾहिं त सफ़ेद गहराईअ ॻाढ़ो रंग अख़्तियार करे वेंदा हुआ। हिन नारी जी अखियुनि में कंहिं बि क़िस्म जी रोशनी मौजूदु कान्हे, पोइ भली सिज पंहिंजे आबताब सां चिमकंदो हुजे या राति जो चंड ऐं तारा जग खे रोशन कयो वेठा हुजनि। हिक भेरे मां संदसि चहिरे खे पंहिंजी मासूम हथनि सां पकिड़े सिज ॾांहुं मुंहुं कयो, पर हूअ बि उहे अखियूं सिज जी रोशनीअ में चमकी न सघियूं। कंहिं अझामे वेल ॾीए जे वट वांगुरु अखियूं कारियूं ज़रूर हुयूं, पर बेनूर हुयूं। निंड मुंहिंजे अखियुनि मां ग़ाइबु हूंदी हुई ऐं मां पंहिंजी पूरी राति रोईंदी गुज़ारींदी हुयसि ऐं कोशिशि कंदी हुयसि त आहिस्ते सुॾका भरियां त जीअं भर में सुतल भाइरनि ऐं भेनरुनि जे आराम में खलल न पवे, जेकी सदाईं मूंसां गॾु सुम्हंदा हुआ। ॿियनि ग़रीबनि वांगुरु मुंहिंजा बि खोड़ भेण भाइर हुआ, जीअं कुकड़ियुनि जा चूज़ा हूंदा आहिनि। बहार जी मुंद में जीअं हिननि में इज़ाफ़ो थींदो आहे, थधि में ॾकंदा रहंदा आहिनि ऐं गर्मियुनि में पेट जी ख़राबी या ॿियनि बीमारियुनि जे कारण खुटंदा वेंदा आहिनि। मुंहिंजा भाउर ऐं भेनर बि हिकु थी मरंदा हुया। असांजे ख़ानदान में जॾहिं का छोकिरी फ़ौत थी वेंदी हुई त बाबा पेट भरे मानी खाईंदो हुयो, अम्मा संदसि पेर धोईंदी हुई ऐं हूअ बेफ़िक्रो थी सुम्ही रहंदो हुयो, जीअं हू सदाईं खां कंदो आयो हुयो। ऐं जेकॾहिं को छोकिरो फ़ौत थी वेंदो हुयो त बाबा अम्मा खे कचो खाई छॾींदो हुयो, पर पोइ बि मानी खाई सुम्ही रहंदो हुयो। बाबा कॾहिं बि बुखे पेट न सुतो, भले छा बि थिए। कॾहिं खाइण लाइ घर में कुझु बि न हूंदो हो त असां बुखे पेट सुम्ही पवंदा हुआसीं, पर बाबा ख़ाली पेट कॾहिं बि न सुतो। अम्मा हिन लाइ मानी पचाए रखंदी हुई, जेका हू असां खां लिकाए खाईंदो हुयो। हिकु ॾींहुं मूं हिम्मत करे संदसि प्लेट मां गिरह खणण जी कोशिशि कई त हिन मूंखे चंबो वहाए छॾियो। मूंखे एतिरी त शदीद बुख लॻी हुई जो मां रोई बि न सघियसि। मां बाबा जे साम्हूं वेही खेसि तकींदी रहियसि। हू पंहिंजो पेट भरण में रुधल रहंदो हुयो ऐं मां अखियूं फाड़े खेसि ॾिसंदी रहंदी हुयसि। जॾहिं हू गिरह ठाहे वात ॾांहुं वधाईंदो हो त संदसि वात उठ वांगुरु नज़र ईंदो हुयो, जंहिं जूं ॼाड़ियूं वॾियूं ऐं काकड़ो ऊन्हो हूंदो आहे। जॾहिं हू चाॿा ॾियणु शुरू कंदो हुयो त मथांसि ॾंद हेठिएं ॾंदनि ते घसणु शुरू कंदा हुआ ऐं कंहिं मशीन जे हलण जहिड़ा आवाज़ पैदा थियणु लॻंदा हुआ ऐं गिरह ख़तमु थियण खां पोइ बि ख़ाली ॾंदनि जे खड़कनि जा आवाज़ ॿुधण में ईंदा हुआ।
जॾहिं हू मानी खाई बसि कंदो हो त अम्मा खेसि पाणी जो वॾो गिलास भरे ॾींदी हुई, जंहिंखे पी करे हू हिकु वॾी ओघराई ॾींदो हुयो। ओघराई जी आवाज़ सां गॾोगॾु हू हेठां खां बि वॾो आवाज़ कढंदो हुयो। पाणीअ वारो हुको पाण ॾांहुं छिकींदो हो ऐं पोइ हिन जे खंघण जा आवाज़ ॿुधण में ईंदा हुआ। हू गुर कंदे वात में नक मां ढिघा ढिघा साह खणंदो हो ऐं जॾहिं हुको छिके बसि कंदो हो त वॾे खट ते लेटी पवंदो हुयो ऐं कुझु ई घड़ियुनि में असांजे झुगी संदसि साह जे तेज़ आवाज़ सां भरिजी वेंदी हुई। मूंखे ईअं महसूसु थींदो हुयो त हू मुंहिंजो पीउ नाहे ऐं मूंसां इहा कंहिं ॿिए माण्हू बि ॻाल्हि कई हुई। हिन पाण बि मुंहिंजो पीउ हुजण जी कोशिशि कॾहिं ॻाल्हि न कई हुई। सच इहो आहे त मूं बि इहा हक़ीक़त मालूम करण जी कोशिशि कान कई, पर इहा ॻाल्हि सदाईं मुंहिंजे ज़हन में कुखंदी रहंदी हुई, पर मूं उन राज़ खे कंहिं सां बि न सहिलियो। हर भेरे गर्मियुनि जी मौसम में जॾहिं मुंहिंजो चाचो मोकलूं गुज़ारण लाइ हिते ईंदो हुयो त मां संदसि दामन पकड़ंदी हुयसि। जॾहिं हू वापसि वञणु लॻंदो हो त मां खेसि इलाज कंदी हुयसि त मूंखे बि पाण सां गॾु वठी हल। मूंखे चाचा बाबा खां वधीक प्यारो लॻंदो हुयो। हू जवान हुयो ऐं मूंखे पंहिंजे भर में वेहण ॾींदो हुयो ऐं पंहिंजा किताब ॾिसण खां बि मना कोन कंदो हुयो। हिन मूंखे अलिफ बे बि सेखारियो। जॾहिं बाबा फोत थी वियो त हिन मूंखे स्कूल में दाख़िल करायो ऐं जॾहिं मुंहिंजी वालिदा गुज़ारे वई त हू मूंखे पाण सां गॾु काहिरा वठी हलियो। मां कॾहिं कॾहिं सोचींदी आहियां त छा माण्हू ॿीहर जनम वठी सघे थो। जॾहिं मां पहिरियों भेरो चाचा जी रहाइशगाह में क़दम रखियो त मुंहिंजे हिकु बटण दॿाइण सां पूरो कमरो रोशनीअ सां भरिजी वियो हुयो। तेज़ रोशनी कारणु मूं पंहिंजी अखियुनि ते हथ रखे छॾिया ऐं मूंखे हल्की रड़ बि निकिरी वई। जॾहिं ॿीहर अखियूं खोलियमि त मूंखे इहो अहसासु थियो त मां पंहिंजी ज़िंदगीअ में अहिड़ी रोशनी अॻु कॾहिं बि नाहे ॾिठी। रोशनीअ जी अहिड़ी चमक मूं ज़िंदगीअ में पहिरियों भेरो ॾिठी हुई। कुझु ईअं बि महसूसु कयुमि त मां हिन दुनिया में पहिरियों भेरो आई हुजां ऐं वरी मुंहिंजो ॿियो जनम थियो हुजे। पंहिंजो पाण खे आईने में ॾिसण जो बि पहिरियों तजुर्बो थियो। मां थोरी हीसजी बि वई हुयसि। मूं ॾिठो हो त हिकु मासूम छोकिरीअ अहिड़ो लिबास ओढ़ियो हो जेको संदसि पेरनि ताईं डिघो हो ऐं खेसि चंपल बि नई पातल हुई। वॾी ॻाल्हि त हू बि मूंखे तकींदी रही, जंहिं ते मां बि वाइड़ी थी वई हुयसि। मां कमरे में आसपास खेसि जांचण जी कोशिशि कई, पर हूअ नज़र न आई। मूंखे सम्झ में न आयो हो त इहा छोकिरी किथां जी कड़की आहे ऐं मुंहिंजो ज़हन इहो हरगिज़ क़बूल करण लाइ तयारु न हुयो त इहा मां हुयसि, छो त मूं पंहिंजे पूरी ज़िंदगीअ में हिकु चूड़ीदार वॻे खां सवाइ ॿियो कुझु कोन पातो हुयो। इहो ई वॻो सदाईं मुंहिंजी बदन जी ज़ीनत बणियो। मां भली केॾांहुं बि घुमण वई हुजां, मुंहिंजा पेर उघाड़ा ई हूंदा हुया, पर पोइ सुतत ई मां पाण खे ॼाणी वियसि, पर पोइ बि यकीन न पिए आयो त इहा मां ई आहियां। कमरो ख़ाली हो ऐं मुंहिंजे साम्हूं हिकु डिघो आईनो मौजूदु हो। यकीन करणो पियो त आईने जे साम्हूं बीठल छोकिरी मां ई आहियां ऐं हीउ लिबास ऐं हीउ चपल चाचा मुंहिंजे लाइ ई ख़रीद कयो आहे त जीअं मां स्कूल वेंदे पाए सघां। मां आईने जे साम्हूं वेठी रहियसि ऐं पंहिंजो गौर सां जाइज़ो वठणु लॻसि। मां केरु आहियां? फिरदौस आहियां। हा, माण्हू मूंखे उन ई नाले सां सुञाणींदा ऐं सॾींदा आहिनि। मुंहिंजो थुल्हो नकु बाबा ऐं सना चप अम्मा खां विरासत में मिलिया हुआ। मुंहिंजे अंदर में कुझु अहिड़े क़िस्म जी अहसास जनम वरितो ॼण त मां पाणीअ में ॿुॾंदी हुजां। न मूंखे पंहिंजो नकु सुठो पियो लॻो ऐं न ई वरी चप। मां सोचींदी हुयसि त बाबा त फोत थी वियो आहे, पर हू अॼु बि मुंहिंजे थुल्हे नक जी सूरत में ज़िंदा आहे। मुंहिंजी माउ मरण जे बावजूद बि मुंहिंजे सनड़नि चपनि जी सूरत में जेरी आहे। मां बि साॻी फिरदौस हुयसि। मूं में
मूं में बि का तब्दीली न आई आहे। बसि एतिरो फ़र्क़ु हो जो हाणे मुंहिंजो लिबास नओं हुयो ऐं मां पेर उघाड़े कान हुयसि। मुंहिंजी दिलि जे आईने लाइ शदीद नफ़रत पैदा थी। मुंहिंजे दिलि में आईने जे लाइ शदीद नफ़रत पैदा थी। उन खां पोइ मूं ॿीहर अहिड़ी नज़र सां कॾहिं आईने ॾांहुं कोन ॾिठो। कॾहिं ज़रूरत महसूस थी त रुॻो वारनि खे कंघी कयमि या वरी कपिड़ा वग़ैरह दुरुस्त कयमि। उन खां पोइ हिकदमि पंहिंजो थेलो खणी स्कूल रवानी थी वियसि। मूंखे तइलीम हासिल करण सां घणो लॻाव हुयो। हिते केतिरा ई छोकिरा ऐं छोकिरियूं मौजूदु हुयूं ऐं असां सभु स्कूल जे मैदान में रांदि खेॾंदा हुआसीं। रांदि कंदे कंदे असांजे ख़राबु हालत थी वेंदी हुई। असां कुशादे मैदान में हिकु कुंड खां ॿी कुंड ताईं डुकूं पाईंदा हुआसीं। पोइ असां सूरजमुखीअ जा गुल टोड़ींदा हुआसीं। उते वेठे अक्सर असां चीगम चॿाड़ींदा हुआसीं, कमंद खाईंदा हुआसीं ऐं गिदामड़ी बि चटींदा हुआसीं। अहिड़ी क़िस्म जूं शयूं असांखे ॾाढियूं लज़ीज़ लॻंदियूं हुयूं ऐं चाॿा ॾेई ॼाणियूं ई सूर कंदियूं हुयूं। उहे ॾींहं असांजी ऐश करण जा ॾींहं हुआ। जॾहिं घर वापसि मोटींदी हुअसि त पूरी घर जी सफ़ाई कंदी हुअसि ऐं चाचा जा कपिड़ा बि धोईंदी हुअसि। संदसि खट ऐं हंध जी सफ़ाईअ सां गॾोगॾु किताब बि छंडींदी हुअसि। हू मूं लाइ हिकु लोह जे इस्त्री वठी आयो हुयो। मां उन खे घासलेट वारे सिगड़ीअ मथां रखी गरम कंदी हुअसि ऐं संदसि सिदरीअ ऐं पगड़ीअ खे इस्त्री कंदी हुअसि। हू जामिअतुल ज़हरा खां सिज लहण खां अॻु घर मोटी ईंदो हुयो। मां मानी पचाए छॾींदी हुअसि ऐं असां ॿई ॼणा खाईंदा हुआसीं। उन खां पोइ मां सोफ़े ते लेटी पवंदी हुअसि ऐं चाचा पंहिंजी खट ते लेटी बुलंद आवाज़ में पढ़ाई कंदो हुयो। मां टपो ॾेई हिन जी खट ते हली वेंदी हुअसि ऐं संदसि हथनि खे पंहिंजनि हथनि में झले किताब खे चुमियूं ॾींदी हुअसि। उन्हनि किताबनि जा सुफ़ा चिलकंदड़ ऐं अखर सन्हा हूंदा हुया। मां उन्हनि किताबनि मंझां चङा लफ़्ज़ पढ़ी वेंदी हुअसि, पर उहे लफ़्ज़ अजीब क़िस्म जा हूंदा हुआ जिन सां मूंखे ख़ौफ़ तारी थींदो हुयो। अल-ज़हरा जी दुनिया बि अजीब आहे। इहा फ़क़ति मर्दनि जी दुनिया आहे ऐं मुंहिंजो चाचो बि उन्हनि मर्दनि मां हिकु हुयो। हिकु अहिड़ो मर्द जेको जॾहिं पंहिंजो सबक़ु पढ़ंदो हुयो त संदसि आवाज़ में रोब ऐं दबदबो हूंदो हुयो ऐं पढ़ाईअ जे दौरान हिन जूं डिघियूं आङिरियूं कॾींदियूं रहंदियूं हुयूं। हिन जूं डिघियूं आङिरियूं ॾकंदियूं रहंदियूं हुयूं ऐं मां खेनि पंहिंजे हथनि ते महसूसु कंदी हुअसि। इहो अहसासु कुझु अहिड़ो ई हो जहिड़ो मां नंढपण में महसूसु कंदी हुअसि। हिकु अहिड़ो ख़्वाबु जंहिंखे दिलि तां न लाहे सघिजे ऐं जंहिंखे अॼु ताईं बि महसूसु करे सघिजे। सियारे जी रातियुनि में मां पंहिंजे चाचा जी कच्छ में सुती पई हूंदी हुअसि, जीअं को ॿारु पंहिंजी माउ जे कुर्बत जी गरमाइश में सुतो पियो हुजे। हू पंहिंजे हथनि में मुंहिंजो चहिरो भरे छॾींदो हुयो। मां चाहींदी हुअसि त साणसि पंहिंजे मुहबत जो इज़हार करियां, पर अहिड़ो इज़हार करण लाइ लफ़्ज़ मुंहिंजो साथ छॾे ॾींदा हुआ। मां रोइणु चाहींदी हुअसि, पर मुंहिंजी अखियुनि में हिकु ॻोढ़ो बि कोन ईंदो हुयो ऐं पोइ मूंखे निंड अची वेंदी हुई। हिकु ॾींहुं मूंखे तेज़ बुखार हो ऐं चाचा मुंहिंजी खट ते वेठे मुंहिंजे हथ खे ज़ोर पिए ॾिना ऐं जॾहिं त हुन पंहिंजूं डिघियूं आङिरियूं मुंहिंजे मुंहं ते बि पिए फेरायूं ऐं उहा पूरी राति मां अहिड़ी रीति सुती रहियसि ऐं पोइ संदसि हथनि खे पंहिंजे हथनि में पकिड़े छॾींदी हुयमि। जॾहिं मूंखे प्राइमरी जो सर्टिफिकेट मिलियो त हुन मूंखे हिकु घड़ी ख़रीद करे ॾिनी ऐं उन राति सिनेमा ॾांहुं फिल्म ॾेखारण लाइ पिणु वठी हलियो। फिल्म में हिकु नारी जेका गोॾनि खां पेरनि ताईं उखाड़ी हुई नाच करे रही हुई। उन फिल्म में मूं पहिरियों भेरो ॾिठो हो त का नारी कंहिं मर्द जी हंज में वेठी हुजे ऐं मर्द संदसि चप चुमंदो हुजे।
मां शर्म विचां पंहिंजो मुंहुं हथनि में लिकाए छॾियां पई। एसि ताईं जो मूंखे पंहिंजे चाचा खां बि शर्म अचणु लॻो। बाद में चाचा ॿुधायो त नाच करणु सिर्फ़ु ख़राबु ॻाल्हि ई कान्हे पर हिकु वॾो गुनाह पिणु आहे। उन सां गॾोगॾु कंहिं मर्द जो नारीअ खे चुमणु या कंहिं नारीअ जो मर्द खे चुमणु बि हिकु कबीरा गुनाह आहे। हुन खां पोइ त मां चाचा जी अखियुनि में निहारण खां बि लवाईंदी हुयसि। जॾहिं असां घर वापसि मोटियासीं त चाचा सां साॻी खट ते वेहण बि बुरो पिए लॻो। उन खां पहिरियां बि मां जॾहिं चाचा सां गॾु खट ते वेहंदी हुयसि त पाण खे चादर सां ज़रूरु ढकींदी हुयसि। हाणे मुंहिंजो जिस्म कुॾणु लॻो हो ऐं मूंखे हिकु अजीब क़िस्म जो अहसासु महसूसु थियणु लॻो जंहिंखे मां नालो नथी ॾेई सघां। मां सोफ़े ते लेटी पई हुयसि। भायमि त चाचा जी डिघियुनि आङुरियुनि होरियां मूं ॾांहुं रुख़ कयो आहे ऐं उन्हनि उन चादर खे परे हटाए छॾियो जंहिं मुंहिंजे जिस्म खे ढके रखियो हुयो। हिन आहिस्ते आहिस्ते मुंहिंजे मुंहं खे चुमणु शुरू कयो ऐं बाद में पंहिंजनि चपनि खे मुंहिंजे चपनि ते रखे छॾियो हुयो ऐं उन सां गॾोगॾु हिन हथनि खे मुंहिंजे जिस्म जे उज़वनि ते बि फेरणु शुरू कयो। उन समूरे अमल दौरान संदसि हथ ॾकी रहिया हुया। मां बि हिकु अजीब कैफ़ियत ऐं अहसास मां गुज़री रही हुयसि। अजीब उन लाइ जो अहिड़ो कुझु अॻु मूंसां कॾहिं पेश न आयो हुयो, या वरी इहो सभु मूंसां घणे अरसे खां थींदो अचे पियो जेको हाणे मूंखे यादि बि न आहे रहियो। मुंहिंजे जिस्म जे औरताणी उज़वे मां हिकु भेरो ॿीहर लज़त जो अहसासु उभरणु शुरू थियो जेको मूं घणो वक़्तु अॻु महसूसु कयो हुयो, जंहिंखे लॻभॻि वेसारे वेठी हुयसि। इहो हिकु बिल्कुलु नओं अहसासु हो जंहिंखे मां बयानु बि नथी करे सघां। मूं ईअं महसूसु कयो त हीउ अहसासु मुंहिंजे जिस्म मां ॿाहिरां किथां अची रहियो आहे, या वरी जिस्म जे कंहिं अहिड़े हिसे मां अची रहियो आहे जंहिंखे घणो वक़्तु अॻु वढे अलॻि कयो वियो हुयो। हाणे चाचो अक्सर घर खां ॿाहिरि रहणु लॻो। मां सुबुह जो सुती पई हूंदी हुयसि त हू निकिरी वेंदो हुयो ऐं राति जो देरि सां वापसि मोटींदो हुयो जॾहिं मां सुम्ही पवंदी हुयसि। संदसि वापसीअ ते मां खेसि पाणीअ जो गिलास या मानी वग़ैरह ॾींदी हुयसि त हू थांव वठण महिल मूं ॾांहुं निहारींदो हुयो। अहिड़ी रीति मां चादर मथां विझी संदसि क़दमनि जो आवाज़ु ॿुधण जी कोशिशि कंदी हुयसि। मां इहो तासुरु ॾियण जी कोशिशि कंदी हुयसि त मां सुम्ही पई आहियां ऐं इझो संदसि हथ मूं ॾांहुं वधणु शुरू थिया। कुझु ॾींहं अहिड़ो डपु तारी थियण खां पोइ महसूसु थियो त अहिड़े क़िस्म जी का बि ॻाल्हि कान्हे। हू जीअं ई पंहिंजी खट ते लेटी पवंदो हुयो त खट मां चीकट जो आवाज़ु मुंहिंजे कननि ताईं रसींदो हुयो ऐं थोरी देरि में संदसि लॻातार खूंगरनि जा आवाज़ अचणु शुरू थी वेंदा हुआ ऐं मूंखे यकीन थी वेंदो हुयो त हाणे हू अघोर निंड में सुतल आहे। हाणे हू कुझु बदिलजी हिकु नए क़िस्म जो मर्द थी चुको हुयो। सुम्हण खां अॻु संदसि पढ़ण जी आदत बि छॾाइजी चुकी हुई ऐं हिन पंहिंजो चुगो पाइण बि छॾे ॾिनो हुयो। हू उन जाइ ते सूट ऐं टाई ख़रीद करे आयो हुयो ऐं हुन पंहिंजे लाइ औक़ाफ़ खाते में नौकरी जो बि बंदोबस्तु करे छॾियो हुयो ऐं उन सां गॾोगॾु जामिअतुल ज़हरा जे हिकु उस्ताद जी धीअ सां परणो पिणु करे आयो हुयो। हुन मूंखे सेकेंडरी स्कूल में दाख़िला ॾियारणु ऐं पाण सां गॾु नए घर में वठी आयो जिते मूं हुन सां ऐं संदसि ज़ाल सां नई ज़िंदगी गुज़ारण जी शुरूआति कई। हिन जी ज़ाल कद जी नंढी पर हसीन हुई। जॾहिं हूअ हलंदी हुई त संदसि जिस्म वज़न सबबान लुॾंदो लम्हंदो हो। हुन जो आवाज़ु नरम हो पर उहा आवाज़ जी नरमी उन ॻाल्हि जो सबूत न हुई त हूअ हिकु सुठी नारी आहे।
हूअ हिकु ज़ालिम माई हुई जंहिं जूं अखियूं वॾियूं ऐं कारियूं हुयूं, जिन मां ज़िंदगी त ख़तम थी चुकी हुई, बसि घुप ऊंधा ई बाक़ी हुई। हुन जूं अखियूं निंड्रागड़ियूं हुयूं ऐं जन में लापरवाहीअ जो इज़हार पधिरो हुयो। हुन चाचा जा पेर धोइण खां बि इनकार करे छॾियो हो, पर चाचा खेसि कुझु बि न चयो। रहंदो हुन सां नरम ऐं अदब आमेज़ लहजे में ॻाल्हाईंदो हुयो। हक़ीक़त इहा हुई त संदसि उहो दिली एहतराम कोन हो, बल्कि मजबूरी हुई। हूअ इहो मान न हो जेको मर्द नारियुनि खे ॾींदा आहिनि। चाचा त हिन खां डिॼंदो हो, छो त संदसि समाजी हैसियत चाचा जे मथां हावी हुई। जॾहिं बि हिन जे पेकनि मां को माण्हू हिते ईंदो हुयो त चाचा कुकड़नि जो गोश्त वठी ईंदो हुयो ऐं पूरो ॾींहुं हुन सां टहक ॾींदे ऐं सरोहो थींदे गुज़ारींदो हुयो। पर जॾहिं चाचा जी पंहिंजी मासी बदन ते हंधा टुकियल डिघो लिबास ओढ़े साणसि मिलण ईंदी हुई, जंहिंजा पोरिये कारण हथ ऐं कारायूं खरा थी विया हुआ, त चाचा लिकी वेंदो हो ऐं साणसि न कचहरी कंदो हुयो ऐं न ई खेसि ॾिसी मुस्कुराईंदो हुयो। हिन जी मासी मूं वटि अची खट ते वेही रहंदी हुई ऐं लिकी ॻोड़ा ॻाणींदी हुई। इहा बि शिकायत कंदी हुई त हिन पंहिंजा ॻह खपाए चाचा खे जामिअतुल ज़हरा में दाख़िला ॾियारी। ॿिए ॾींहं ते सुबुह साण ई मासी पंहिंजे ख़ाली टोकरी, जंहिं में हूअ चाचा लाइ कुकड़ियूं ऐं बेज़ा आणींदी हुई, पंहिंजे हथ में खणी पकड़ियो वापसि रवानो थी वेंदी हुई। मां खेसि चवंदी हुयसि, हिकु ॾींहुं ॿियो बि तरसी पव, पर चाचा या संदसि घरवारीअ खेसि कॾहिं बि ॿी राति टिकण लाइ न चयो। मां रोज़ानो स्कूल वेंदी हुयसि, वापसी खां पोइ ॿुहारी कंदी हुयसि, थांव मले कपिड़ा धोईंदी हुयसि ऐं जॾहिं त चाचा जी घरवारी रुॻो मानी पचाईंदी हुई। थोरे अरसे खां पोइ चाचा हिकु नंढी छोकिरीअ खे नौकिराणी रखे छॾियो, जेका मूंसां गॾु कमरे में सुम्हंदी हुई। जीअं त असांजे कमरे में हिकिड़ी खट हुई, उन लाइ खेसि हेठि सुम्हणो पवंदो हुयो। सियारे जी हिकु ठरियल शाम मां खेसि चयो त हूअ मूंसां गॾु खट ते सुम्ही पवे, पर जॾहिं चाची कमरे में आई ऐं हुन खे मूंसां गॾु सुतल ॾिठाई त खेसि खूब मारियईं, पर घटि मूंसां बि कोन कयईं। हिकु ॾींहुं मां जॾहिं स्कूल खां वापसि आयसि त चाचा खे कावड़ में ॻाढ़ो ॾिठुमि। संदसि ज़ाल जो बि साॻियो ई हाल हुयो। हिन खे एसि ताईं सुकून न मिलियो जेसिताईं चाचा मूंखे बोर्डिंग हाउस में दाख़िल न करायो। जंहिंखां पोइ मां बोर्डिंग हाउस में रहण लॻसि। हफ़्ते जे आख़िरी ॾींहुं ख़मीस ते ॿियनि छोकिरनि जा वालिदेन अची हिननि सां मिलंदा हुआ ऐं पाण सां गॾु वठी वेंदा हुआ, ऐं जुमे जो ॾींहुं हू पंहिंजे घर में गुज़ारींदियूं हुयूं। मां इहो समूरो निज़ाम परे खां वठी ॾिसंदी हुयसि त कीअं न सभई छोकिरियूं ख़ुशी पंहिंजे घर ॾांहुं रवानियूं थियनि थियूं। मां पाण खे कंहिं क़ैदी जियां भाईंदी हुयसि, जेका क़ैद में क़ाबू रही कंहिं नंढड़ी दरीअ खां ॿाहिरियों माहौल ॾिसंदी हुजे। आहिस्ते मुंहिंजी हॉस्टल ऐं स्कूली ज़िंदगीअ सां दिलि लॻणु शुरू थी। हिते नवां किताब ऐं नवां मज़मून मौजूदु हुआ, जिन खे पढ़ण सां मूंखे नयूं ॻाल्हियूं सिखण जो मौक़ो मिलियो, ऐं जेकी मां अक्सर ॿियनि छोकिरियुनि सां वंडींदी पिणु हुयसि। असां अक्सर छोकिरियूं अहिड़े क़िस्म जूं किताबी ॻाल्हियूं पाण में वंडींदियूं हुयूंसीं, ऐं ईअं ई मूं पंहिंजी ज़िंदगीअ जी गुज़िरियल ॾींहंनि जे घावनि ते मलम लॻाइणु शुरू कयो। सुपरिंटेंडेंट खां सवाइ केर बि असांजी ज़िंदगीअ में दख़ल अंदाज़ी न कंदो हुयो, जेका पर हणियो हर वक़्तु असांजे मथां लामारा ॾींदी हुई।
वो पूरी बोर्डिंग हाउस जो चक्कर काटींदी हुई ऐं असांजे ख़िलाफ़ु जासूसी पई कराईंदी हुई त जीअं मालूम करे सघे त असां कहिड़नि किताबनि जो मुतालियो करे रहिया आहियूं। जॾहिं असां सुम्ही रहंदा हुआसीं त असांजी हरकतुनि ते नज़र रखंदी हुई। कॾहिं बि का छोकिरी निंड में छिरक भरे या वरी निंड में कुझु ॻाल्हाए वञे त हूअ कंहिं शिकारीअ जीअं संदसि ॻिचीअ में पइजी वेंदी हुई। मुंहिंजी हिकु तमामु सुठी सहेली हुई जंहिंजो नालो वाफ़िता हो। हिन जी खट ऐं मुंहिंजी खट भर में रखियल हूंदी हुई। जॾहिं लाइट बंदि कई वेंदी हुई ऐं ऊंद फैलिजी वेंदी हुई त मां पंहिंजी खट खे सोरे वाफ़िता जी खट सां मिलाए छॾींदी हुयसि ऐं ईअं ई असां देरि ताईं ॻाल्हियूं कंदा रहंदा हुआसीं। हूअ पंहिंजे कंहिं सोट जो अक्सर ज़िक्र कंदी रहंदी हुई। वाफ़िता खे पंहिंजे सोट सां बेहद मुहबत हुई ऐं हू बि खेसि चाहींदो हुयो। मां बि पंहिंजूं ॻाल्हियूं खेसि ॿुधाईंदी हुयसि। मुंहिंजे माज़ीअ जो ज़िक्र अहिड़ो वाक़ियो मौजूदु न हो, न ई वरी मुंहिंजो नंढपणु सुठो गुज़रियो हो जो मां खेसि का सुठी ॻाल्हि ॿुधाए सघां। ॿियो त मूं कंहिं सां मुहबत बि कान कई हुई। मां हेल ताईं मुहबत खां अणवाक़ुफ़ु रहियसि। हा, मां खेसि ईंदड़ सुठनि ॾींहंनि जे बारे में कुझु ॿुधाए सघां पई, उन्हनि ख़्वाहिशुनि जे बारे में जेकी मुंहिंजे शऊर जो हिसो हुयूं ऐं उहे रंग जेकी मुंहिंजे ईंदड़ ज़िंदगीअ में भरिजणा हुआ। मुंहिंजो माज़ी त भलो हो ई कोन, न ई वरी हाल में कुझु रखियो हुयो। उन करे समूरो मुस्तक़बिल मुंहिंजो हो, जंहिं में मां सोचियो हुयुमि त जेको रंग सुठो लॻंदो भरींदसि ऐं जेको ख़राबु लॻो ड्राए छॾींदसि। मां सोचींदी हुयसि त डॉक्टर या इंजीनियर थींदसि या वरी जज या वकील। हिकु ॾींहुं समूरो स्कूल हड़ताल ते हो। असां सभई रोडनि ते निकिरी आया हुआसीं त जीअं हुकूमत जे ख़िलाफ़ु मुज़ाहिरे में शरीक थी सघूं। ओचितो मूंखे हड़नी छोकिरुनि मथे खयों ऐं मां तेज़ ऐं बुलंद आवाज़ में नारा लॻाइण शुरू कया, असांजी हुकूमत मुर्दाबाद, असांजी हुकूमत मुर्दाबाद। असां जॾहिं वापसि मोटियासीं त मुंहिंजी निड़ी वेही चुकी हुई, वार विखिरजी विया हुआ ऐं किन किन जायुनि तां कपिड़ा बि फाटी विया हुआ। मां पूरी राति इहो सोच ज़हन में आणी सुम्ही न सघियसि त मां मुल्क जे वज़ीर एज़म या का ॿी अज़ीम लीडर थींदसि। सारी राति अहिड़नि ख़्यालनि जे वर चढ़ण करे निंड कान करे सघियसि ऐं पोइ सुबुह जो अलाए कंहिं वेल अख लॻी वई। मूंखे इहा ख़बर हुई त नारियुनि लाइ इहो मुमकिन कोन्हे त कंहिं मुल्क जूं वज़ीर एज़म बणिजनि, पर मां इहा ॻाल्हि शिद्दत सां महसूसु कई हुई त मां क़तई आम नारियुनि जहिड़ी न आहियां, न ई उन्हनि छोकिरुनि जहिड़ी हुयसि जेकी मुंहिंजी चौधारी मौजूदु हुयूं। हू सॼो ॾींहुं प्यार मुहबत ऐं छोकिरुनि सां वास्तो रखण जे मौज़ूअनि ते बहस में ॻाल्हियूं रहंदियूं हुयूं। उहे सभु ॻाल्हियूं मूं लाइ बेमाना ऐं बेमक़सद हुयूं, जेकी हिननि जे वास्ते अहमियत रखंदियूं हुयूं। हिकु राति वाफ़िता मूंखां पुछियो, छा तूं कॾहिं कंहिंसां मुहबत कई आहे? मां जवाबु ॾिनो हो, न वाफ़िता, मूं कॾहिं बि कंहिंसां मुहबत नाहे कई। हिन मूंखे हैरान थींदे चयो, एतिरी अजीब ॻाल्हि आहे। मां खांसि पुछियो हो, तोखे उन ॻाल्हि ते एतिरो अचरज छो थिए थो? चयो हुयई, तुंहिंजी रंग ढंग मां लॻंदो आहे त तूं ज़रूरु कंहिंसां मुहबत कई आहे, पर कंहिं बि माण्हूअ जी ज़ात में आख़िर इहा कहिड़ी शइ हूंदी आहे जंहिंसां अंदाज़ो लॻाए वञिजे त हू कंहिंजी मुहबत में गिरफ़्तार आहे। हिन मथो लोॾींदे चयो हुयो, मूंखे एतिरी ख़बर कोन्हे, पर हिकु ॻाल्हि ज़हन में ज़रूरु ईंदी आहे त तुंहिंजी शख़्सियत कुझु अहिड़ी आहे जो तूं मुहबत करण खां सवाइ रही नथी सघीं, पर तोखां वधीक केरु ॼाणे थो त मां बिना कंहिंसां मुहबत करण जे जी रही आहियां। दोस्तो, तव्हां नाविल ॿुधी रहिया आहियो केदियानी जी कथा, जंहिंजी क़िस्त 3 हाणे पूरी थी। हाणे वरी क़िस्त 4 पढ़ंदासीं।
वॾी महिरबानी तव्हांजूं चैनल खे सपोर्ट कंदा, सब्सक्राइब कंदा त तव्हांजी महिरबानी थींदी। वरी मिलूं था किस्त नंबर 4 ते। ऐं हिन चैनल में काफ़ी मोटिवेशनल वीडियोज़ बि ऑडियोज़ बि आहिनि जेके तव्हां ॿुधी सघो था ऐं उन्हनि में तव्हां मोटिवेट थी सघो था। वरी महिरबानी तव्हांजूं। अस्सलाम वालेकुम।